हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां हिते पियो त मां मोटी थो वञा। अजायो पंधु पियो करी खान, अजायो पंधु पियो करी। पंधु सजायो थींदो अकबर। न खान न, हाणे तुंहिंजो पंधु अजायो हूंदो। बाबा साईं, ज़ालिमनि वरी पखीअ खे पिंजरे में बंदि करे छॾियो हूंदो। उहो पिंजरो ई भञणो पवंदो, जंहिंमें हू मुंहिंजे महबूब खे क़ैद कंदा। इहो पिंजरो वञणु ॾाढो मुश्किल आहे। मुश्किल ज़रूर आहे, पर नामुमकिन नाहे। जेकॾहिं इहा ई जल्दी कई न, अञा बि क़ैद वधी वेंदसि। उन करे ॿ सब्र कर, जीअं सख़्ती घटि कंसि। अलाए छो अकबर, अलाए छो हाणे त हिकु पल बि सब्र कोन थो थिए। पंहिंजे महबूब खां सवाइ कीअं रही सघंदुसि? हुनजो दीदार ज़रूर कबो। बाबा साईं, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ लागी तो कोटनि में कढी खणी छो नथा वञोसि? जेकॾहिं इहे ई हालतूं रहियूं न त ईअं ई करिणो पवंदो। हा, इन खां पहिरियां भलो आहे त मूसा खान खां रिश्तो घुरी ॾिसो। हाणे अकबर कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे? इहे मूसा खान वारा मरंदे मरी वेंदा, पर यार मूंखे इहो रिश्तो कोन ॾींदा। ओ बाबा साईं, जॾहिं ख़बर बि अथव त पोइ लागी तो हथ कढोसि छो नथा? न रमू न, वरी इहा ॻाल्हि न कजांइ। उहो ॾींहुं क़यामत जो हूंदो जंहिं ॾींहुं मां पंहिंजे महबूब खे विसारे छॾियां। यार अॼु न त सुभाणे तोखे ॾेखारींदुसि त महबूब मुंहिंजे नसीब में आहे, नसीब में। ऐं हा, उहो ॾींहुं परे नाहे जंहिं ॾींहुं असां ॿई हिन ॻोठ ऐं शहर खे अलविदा करे हमेशह लाइ निकिरी वेंदासीं। बाबा अली अकबर, जेकॾहिं इहे थियो त असांजो छा थींदो? अलाह भलो कंदो, तूं परेशान न थी। अम्मा, छो पंहिंजे मथां उदासन खे वाहिरो करे विहारे छॾियो अथई? कुझु हालतुनि खे मुंहुं ॾियणु सिख। अम्मी, हालतुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ त सोचां पई। अम्मा, हर पहलूअ जा ॿ पासा सोचजांइ, उनजो फ़ाइदो केतिरो ऐं नुक़सानु केतिरो थींदो। अम्मी, जेकॾहिं नुक़सान जो सोचूं त कंहिं बि फ़ैसिले ते पहुची कोन सघंदमि। मूंसां सलाह ज़रूरु कजां। अम्मी, जेकॾहिं तव्हां सां सलाह कयमि त तव्हां बि मुंहिंजे अॻियां दीवार थी बीह रहंदो ऐं मां को बि फ़ैसिलो न करे सघंदमि। जेकॾहिं तुंहिंजो क़दम तुंहिंजी भलाई ऐं सही रस्ते ते हूंदो त मां तोखे कोन रोकींदसि। अम्मी, हिन वक़्तु अताए बाबा जे ज़िद जूं तलवारूं मुंहिंजे सिर जे मथां आहिनि। मुंहिंजो हर क़दम उन्हनि खे ग़लति लॻंदो। इन ई करे बाबा ऐं अदा खां बचण लाइ मूंखे हिकु अहिड़े सहारे जी तलाश आहे जेको मूंखे बाबा ऐं अदा जे ज़ुल्म खां बचाए। अम्मा, तूं पंहिंजी भलाईअ सां गॾु मुंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ ज़रूरु सोचजांइ। अम्मी, जेकॾहिं मूंखे तव्हांजी ज़िंदगीअ जी सोच न हुजे हा त घणा ॾींहं अॻ में मां हिन हवेलीअ खे छॾियूं हली वञा हा। मायरा, सिर्फ़ु पंहिंजे ख़ुशियुनि जे ख़ातिर हिन हवेलीअ जे मथां को बि दाग़ न लॻाइजांइ। जेकॾहिं तुंहिंजी नादानीअ जे करे हिन हवेलीअ जे इज़त जे मथां माण्हुनि आङुरियूं खणणु शुरू कयूं त तुंहिंजो भाउ ज़िंदा रही न सघंदो ऐं न ई तुंहिंजो पीउ ज़िंदा रही सघंदो। इन ई करे तूं पंहिंजी ज़िंदगीअ जो जेको बि फ़ैसिलो करे इन्हनि सभु ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी करे पोइ कजां। वारसखान तुंहिंजो ई कमदार, तुंहिंजो ई कमदार थोको ॾेई वियो। मूंखे हिन जे मथां पहिरियों ई शक हुयो। काॾे वेंदो हाकिम खान, काॾे वेंदो? इहो खूह जो ॾेडर महीनो ॿ टे धिका खाई खाई नेठि त हेॾां जो रोक कंदो।
पर हिन वक्त त असां सभिनी जे पेरनि हेठों ज़मीन खिसकाए वियो आहे, ज़मीन खिसकाए वियो आहे। मूंखे न हुई ख़बर हाकिम खान, मूंखे न हुई ख़बर त इहो नीमक हराम मूंसां नमक हरामी कंदो। ऐं हिन नमक हराम खे जेका मां सज़ा ॾींदुसि न त उहा राज ॾिसंदो। राज हाकिम खान, राज। इहो बि तूं तॾहिं ॾींदेसि न जॾहिं असांखे हथु ईंदो। फ़िलहाल त असांजे समूरे कम जे मथां पाणी हारे वियो आहे, पाणी। हाणे त अदा सफ़ा बाहि थी वियो हूंदो, सफ़ा बाहि। मूं त सोचियो हो त असां पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वेंदासीं ऐं अदा खे ख़बर ई न पवंदी। जेकॾहिं न दिलावर खान असां तरफ़ रुख कयो त वॾी खूनरेज़ी थींदी, वॾी खूनरेज़ी। हिन खूनरेज़ी खे रोकण जे लाइ तोखे अदा वॾे सां ॻाल्हाइणो पवंदो। हाणे ॻाल्हाइणु अजायो आहे। यार तूं वरी बि कोशिशि करे ॾिस, थी सघे थो त अदा वॾो ॻाल्हाइण जे लाइ राज़ी थी वञे। जेकॾहिं चवीं थो त ॻाल्हायांसि थो, पर ॻाल्हाइणु हूंदो अजाई। राज़ी करण जी कोशिशि करेसि। हाँ वारिस खान, ॾेहाल वरी कहिड़ी थो रांदि खेॾणु चाही? दिलावर खान, असांजो मक़सदु इहो न हुयो। तव्हांजो मक़सदु छा हो ऐं तव्हां छा पिए करणु चाहियो? इहा मूंखे सभु ख़बर पइजी चुकी आहे। छा हाणे ॻाल्हियूं नथियूं थी सघनि? ॻाल्हियुनि लाइ मुंहिंजा दर तव्हांजे लाइ कॾहिं बि बंदि आहिनि थिया। हाणे पहिरियां मुंहिंजा हथियार तव्हां सां ॻाल्हाईंदा जेसि ताईं सोहराब जो हिसाब बराबरि नथो थिए। सोहराब पंहिंजो हिसाब पाण बराबरि करे वियो आहे। इहो सोहराब हिसाब बराबरि नाहे कयो, पर तव्हांजे अॻराई जो नतीजो आहे। हाणे पहिरीं हिसाब बराबरि थींदो, ॻाल्हियूं पोइ थींदियूं। ॿुधई हाकिम खान, ॿुधई। दिलावर खान जो रुख हाणे असां तरफ़ आहे, असां तरफ़। जेकॾहिं आयो त उनखे असां मुंहुं ॾेई वठंदासीं। मां नथो चाहियां हाकिम खान त मुंहिंजा हमराह बेगुनाह मारिया वञनि। तूं पंहिंजे हमराहनि खे घर में बंदि करे रखजांइ। अदा खे मां पाण ई मुंहुं ॾेई वठंदुसि। ख़ुदा ख़ैर करे, बाक़ी लॻे कोन थो त हाणे ख़ैर थींदो। अधी मिठाई विराए, मिठाई ग़रीबनि में ख़ैर कट, यतीमनि खे मानी खाराए। छो त असां मथां जेका बि मुसीबत आई उहा डरी वई, डरी। इहो सभु कुझु तॾहिं कंदमि जॾहिं हाकिम खान जी मौत जी ख़बर खणी ईंदे। अधी पहिरियां इहा दुआ घुर त असांजे सिर मथां मौत डरे। हिन वक़्तु दिलावर खान जूं बंदूकूं असांजे सिर मथां हटी वरी हाकिम खान जो रुख करे चुकियूं आहिनि। हाणे कोशिशि कजांइ त इहे बंदूकां जेसि ताईं हाकिम जो सिर नथियूं खणनि तेसि ताईं इन्हनि जो रुख ॿिए तरफ़ न थियणु घुरिजे। अधी तूं छा थी सम्झी त मां भंग में रंग मिलाइण जी कोशिश न कंदुसि, पर ख़बर नथी पए त दिलावर खान जो फ़िरको ओचिते कीअं थो फिरी वञे। केॾी महिल बर्फ़ त केॾी महिल बाहि जा ओला थो छॾे, ओला। अहिड़े माण्हूअ खे हिकु वाट ते हलाइण ॾाढो मुश्किल बणिजो वञे, ॾाढो मुश्किल। हाणे तूं हर वक़्तु दिलावर खान सां गॾु रहिजांइ, कॾहिं बि थधो थियणु न ॾिजांसि। जेसि ताईं हाकिम जो सिर नथो खणे तेसि ताईं दिलावर खान खे सुकून सां न वेहणु ॾिजांसि। अधी हाकिम खान जी ज़िंदगी असांजो मौत आहे ऐं हाकिम खान जो मौत असांजी ज़िंदगी आहे। पोइ तूं ई ॿुधाए त मां पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ घटि कोशिशि कंदुसि। इन सां गॾु तूं इहा बि कोशिशि कंदो रहिजांइ त सोनी किथे आहे। सोनीअ जी ॻोल्हा करण बि लाज़मी आहे। हाकिम खां वधीक सोनी असांजे लाइ ख़तरो बणिजी चुकी आहे। सोनी त मूं मथां ई सदको थींदी, मूं मथां ई सदको। ऐं पोइ सोढो ई हुनजो सिर खणंदो, सोढो ई। सिर्फ़ु हिकु चकर ख़बर पए त दिलावर हुनखे कहिड़े ॿिर में लिकायो आहे, कहिड़े ॿिर में। पोइ ॾिसजांइ त सोढो कीअं थो भंग में रंग मिलाए, रंग।
साईं हाणे खानो जा कदम रोकणा पवंदा अॼु हुन जा कदम असांजी बनीअ ताईं पहुता आहिनि सुभाणे हिन उताक ताईं ऐं पोइ न कमाल खान न उहे पेर मोरनि खां ई उखाड़िया वेंदा जेके असांजी हवेली तरफ़ वधंदा उहे अखियूं कढी गांवनि ऐं कुतनि खे खाराइनि वेंदियूं जेके अखियूं असांजी हवेली तरफ़ वधंदियूं हा कमाल खान बाबा साईं इन खानो खे इज़त जी ज़िंदगी रास नथी अचे वरी कोई अहिड़ो कमु ॾेखारियो जो इहा सॼी ज़िंदगी रुपोश थी गुज़ारे ऐं जॾहिं रूपोशी वारी ज़िंदगी अख़्तियार कई त पोइ इनखे कुते वारो मौत ॾियणु आसान थींदो खानू जो रस्ता बंदि करण लाइ हाणे मुजीब खे आज़ादु कराइणो पवंदो इन हर दिमाग़ जे दिमाग़ में हवा इहो राकासी कढंदो कमाल खान इहो राकासी कढंदो बाक़ी लालू जहिड़ा हॾ हराम त खानू जे वारनि खे बि दव ॾेई न सघंदा त पोइ देर न कयो बाबा साईं देर न कयो जल्द मां जल्द मुजीब खे आज़ाद करण जी कोशिश कयो किथे ईअं न थिए जो जेल में रही रही असांजे इन हथियार खे ज़ंग लॻी वञे न कमाल खान न मुजीब त बाहि जो ठहियल उहो गोलो आहे जंहिंखे कॾहिं बि ज़ंग न लॻंदो बस उनखे रुगो मैदान में लाहिण जी देरि हूंदी बाक़ी दुश्मननि खे डांटो ॾेई उन्हनि खे रख करे छॾींदो बाबा साईं पोइ अहिड़े बाहि जे कोले खे जेल में बंदि रखणु बेवकूफ़ी हूंदी इन खां पहिरियों जो कानून जो पाणी इन बाहि जे कोले खे थधो करे छॾे उनखे आज़ाद कराए उन जो रुख़ खानो तरफ़ मोड़े छॾियो ऐं खानूअ जा कख साड़े दिमाग़ हुन जो ठिकाणे ते आणींदो हाणे इहे ई करणो पवंदो ॿिया सभु कम छॾे सुभाणे वकील सां मिली मुजीब खे छॾाइण जो बंदोबस्तु करणो पवंदो पोइ हिन राकास खे खानू जे अॻियां था छॾे छॾियूं पाण ई हिक ॿिए खे पिया तोरींदा बाबा साईं हाणे ॿियनि सां इख़्तिलाफ़ात हिकु साइड करे असांजो पहिरियों कमु इन खानो खे ख़तमु करणु आहे जेकॾहिं असां हिन कम में हाणे थोरी बि देर कईसीं न त इन खानो जा वधंदड़ कदम असांजी इज़त खे सरे बाज़ार नीलाम कंदा कमाल खान इन जो वक़्तु अचण खां पहिरियों ई खानू खे ॿुधाईंदासीं खानूअ खे त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे कारीगर ते पेर अॼु थकल पिया नज़र अचो थकल न पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं मुंझाए छॾियो आहे सकीना जॾहिं हिकु मोहबती माण्हू ई रत जी रांदि शुरू करे त पोइ ॿियनि मथां कहिड़ी मयार अञा बि वक़्तु आहे पाण खे संभाले वञो न कॾहिं बि न जेसिताईं हुन मासूम न्याणीअ खे इंसाफ़ वठी न ॾींदुसि तेसिताईं माठ करे न विहंदुसि हाणे त तुंहिंजो हर माण्हूअ मथां एतबार खॼी वियो आहे
इनमें मुंहिंजो को बि ॾोह न आहे। पर घर जे माण्हुनि जे मथां त तोखे एतबार करणु घुर्जे। कंहिंजी ॻाल्हि पई करे? मां पंहिंजी थी ॻाल्हि कयां। हाणे मूं मथां बि एतबार तुंहिंजो खजी वियो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे सकीना। अहिड़ी ॻाल्हि न हुजे हा न त मां तोखे न चवां हा। भला इहो तो कीअं महसूस कयो त तुंहिंजे मथां मुंहिंजो एतबार नाहे रहियो? पहिरियों तूं पंहिंजे दिलि जा ॾुख सूर मां सां सलींदो हुएं। हाणे त का बि ॻाल्हि ॿुधाइण लाइ तयारु न आहे। छा ॿुधाए? तूं कहिड़ा मसला हल करे ॾींदीअ जो तोसां वेही दिलि जा हाल ओरियां। जे खणी मां तुंहिंजा मसला हल न करे सघंदा, पर तूं पंहिंजे दिलि जा हाल मूंसां ओरींदे त पंहिंजे दिलि जो भार लही वेंदो। सकीना, हिन वक़्तु मुंहिंजे दिलि मथां हिकु ई भार आहे, रात ॾींहुं सोनीअ जी सोच तरंदी रहे थी। जंहिं ॾींहुं बि सोनीअ जो मसइलो हल थियो ऐं हुन न्याणीअ खे इंसाफ़ मिलियो त मां चवंदुसि को मूं वॾो नेकीअ जो कमु कयो। इहो बि तुंहिंजो ज़िद आहे। बाक़ी सोडो सोनीअ सां शादी करण लाइ तयारु आहे। जेकॾहिं सोडे सां शादी थिएसि थी त सोनीअ खे हिन घर में रहायो। उन सां बि इंसाफ़ थी वेंदो ऐं तुंहिंजे दिलि तुबार बि लही वेंदो। सोनीअ सां मिली वरी बि हिकु दफ़ो सोढे लाइ पुछांसि थो जे सोनी राज़ी आहे त मूंखे को बि एतराज़ न आहे। जे तूं मूंखे पंहिंजो सॼण सम्झे थो त हिकु चकर तूं सोनीअ खे हिते वठी अच। उनखे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो। सकीना, मूं तोखे ई सॼणो सम्झो हो, पर हिन वक़्तु जेकी ॻाल्हियूं मुंहिंजे साम्हूं आयूं आहिनि, मूंखे शक आहे त हिन बाहि बाण में वॾे में वॾो हथु तुंहिंजो ई आहे। न दिलावर न, मां तुंहिंजी कॾहिं बि दुश्मन थी सघां, कॾहिं बि न। इहो तुंहिंजो वहम आहे, वहम। खुदा कदो त जो वहम ई हूंदो, पर जे इहा हक़ीक़त आहे ऐं मूंखे तुंहिंजे ख़िलाफ़ पूरा सबूत मिलिया त मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो, मां तोखे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो पूरी दुनिया ॾिसंदी ऐं तुंहिंजी उन सज़ा खां पोइ का बि ज़ाल पंहिंजे वर खे धोखो ॾियण जी कोशिश न कंदी।